आया सारे साल में अॼु हिकु नए वीडियो सां अॼु असांजी जेका टॉपिक आहे काउंटेबल एंड अनकाउंटेबल नाउन, यानी अहिड़ा इसम जिन खे ॻणे ऐं न ॻणे सघिजे। अचो तो समझो। नंबर पहिरियों आहे काउंटेबल नाउन। काउंटेबल नाउन यानी दोस नाउन that can be counted। अहिड़ा इसम जिन खे ॻणे सघिजे। एग्जाम्पल 2 डज़न एग्स यानी 2 दर्जन आना। अचो तो समझो। काउंटेबल नाउन अहिड़ा दोज नाउन्स अहिड़ा इसम दैट कैन बी काउंटेड ॻणे सघिजे। हाणे ॾिसो एग्जाम्पल में 2 डज़न एग्स असांखे ख़बर आहे त 1 डज़न आहे इक्वल हूंदो आहे असांजो 12 थिंग्स जे। त हिन जॻह ते 2 डज़न जेके एग्स आहिनि त असां छा कंदासीं 12 मल्टीप्लाई जेकॾहिं 2 था कयूं त 24 आहे। यानी असांखे हिन शइ जो कॉन्सेप्ट क्लियर थियो त 2 डज़न जेके आहिनि असांजा 24 एग्स जे बराबरि आहिनि, यानी 24 शयुनि जे बराबरि आहिनि। अहिड़े ई नमूने सां तव्हां मूंखे जेको आहे होमवर्क में 10 एग्जाम्पल लिखी ईंदा। सेकंड जेको आहे असांजो आहे अनकाउंटेबल नाउन आहे। अनकाउंटेबल नाउन यानी अहिड़ा इसम जिन खे न ॻणे सघिजे। अहिड़ा इसम जिन खे न ॻणे सघिजे। दोस nouns that can not be counted यानी अहिड़ा इसम जिन खे असीं न ॻणे सघूं। हाणे एग्जाम्पल जे एग्जाम्पल आहिनि। हाणे असां वटि एग्जाम्पल यानी मिसाल अचे थो यानी स्टार्स। तव्हां राति जो आसमान में सितारा ॾिठा आहिनि, छा तव्हां कॾहिं उन्हनि खे ॻणे सघो था? न। छाड़े करे जो बि वॾे तादाद में हूंदा आहिनि, जेसीं ताईं असांजी नज़र हूंदी आहे काउंटिंग कंदा आहियूं, पर पोइ बि असां काउंटिंग न करे सघंदा आहियूं, यानी हिन शयुनि खे असां नथा ॻणे सघूं। हाणे जीअं आहे ड्रॉप्स ऑफ रेन यानी त बारिश पवंदी आहे त बारिश जा जेके कतरा आहिनि छा उहे ॻणे सघजंदा? छो त आसमान खां ईंदा आहिनि मथां, असां उन्हनि खे बि नथा ॻणे सघूं। यानी हिननि ॿिन्हिनि काउंटेबल ऐं अनकाउंटेबल में असांखे हिकिड़ी शइ सम्झ में अची वई, कहिड़ी? त काउंटेबल में अहिड़ा इसम जिन जो तादाद खे असां ॻणे सघूं, जीअं 2 डज़न आहे। अनकाउंटेबल नाउन में अहिड़ा इसम जिन जे तादाद खे असां न ॻणे सघूं, जीअं स्टार सितारा ऐं ड्रॉप्स ऑफ रेन यानी बरसाति जा क़तरा। हिन जा बि तव्हां जेको आहिनि 10 एग्जाम्पल घरो लिखी ईंदा। हाणे जेकॾहिं तव्हांखे हिननि ॿिन्हिनि पॉइंटनि मां जेका शइ सम्झ में न आई आहे त कमेंट बॉक्स में मैसेज कंदा।